सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। अजय प्यार भरे मौके ते पाण सब गॾु थियो। उहो मौक़ो हक़ीक़त में वरसी सचे साईं जी हूंदी आहे, पर वर्स ॼण पंहिंजो हूंदो आहे। नालो उन जो हूंदो आहे, अमल करम भाग नसीब असांजो हूंदो आहे। असां सिर्फ़ु उन ते थोरो अमल कयूं, पाण संभालूं, असां एतिरा संभलिजी वेंदा आहियूं जो वरी कॾहिं पोइ ते पवंदा ई न आहियूं। हर हिकु जा जॾहिं अखि जो सही इस्तेमालु कंदा आहियूं त पोइ हक़ीक़त में हर हिक जे अखि जा तारा भरिजी वेंदा। इन करे चयो वेंदो आहे अखि असांखे ठोकर खे बचाइण लाइ हूंदी आहे, भई ठोकर न खायो। छाकाणि जेकॾहिं करे ग़लती खां ठोकर लॻी बि सही, किरियासीं त जल्दी संभलिजी वेंदासीं। पर मालिक रहमत करे कॾहिं कंहिंजी नज़रनि खां न किरियो। अगरि नज़रनि खां किरियासीं त पोइ उथणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। धरती ते किरण वरी उथण जे लाइक़ु थींदो आहे, पर नज़रनि जो किरियल उहो ॾाढो ॾुखियो थींदो आहे। तंहिंजे करे पंहिंजी नज़र खे संभाले करे हलूं, पंहिंजी सम्झ खे संभाले करे हलूं, कंहिंजी नज़र में उन मालिक जी, उन सचे साईं जी, उन ईश्वर जी नज़र में न किरूं। बाक़ी ज़िंदगी में कॾहिं न किरंदासीं, सदाई आबाद रहंदासीं, सदाई उथियल रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेंदी त जंहिं रहमत करे असांखे अखि ॾिनी आहे, असां उन अखि जो सदुपयोग कयूं। जंहिं असांखे नज़र ऐं नियत, अखि खोलण ऐं बंदि करण सां पंहिंजो विवेक ऐं ज़मीर ॾिनो आहे, शालियुनि जो सही इस्तेमालु कंदे असां अहिड़ा थियूं जो सभु कुझु सही कंदे संसार में सुख समृद्धि शान मान इज़त सभु कुझु पायूं ऐं अॻिते हली करे उन मालिक जी नज़रनि में चङा रहूं ऐं हिते बि आबाद रहूं, हुते बि आबाद रहूं, सदाई रहमत था बणिया रहूं।